अॼु सुवाल पुछा कंदासीं तुंहिंजे माण्हुनि खां उहो कहिड़ो शइ आहे जेको पैदा थियण सां ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे? कहिड़ो शइ आहे जेको पैदा थींदे ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे? मूंखे ख़बर पवंदो, मुला खे पुछा कर। असल पैदा बि उॾण मूंखे न शइ पैदा बगे उडुरंग। Oh no! तव्हां ॿुधायो उहो कहिड़ो शइ आहे जेको पैदा थियण सां ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे? Oh no! यो मच्छर आ, Oh no! मक्खी आ। तव्हां ॿुधायो उहो कहिड़ो शइ आहे? दोस्त आयो आहे हिकिड़ो, हिन खां पुछा कंदासीं तव्हां ॿुधायो उहो कहिड़ो शइ आहे जेको पैदा थियण सां ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे? मच्छर मच्छर उहो पैदा थियण सां ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे, उॾंदो आहे पैदा थियण सां। न समझे मां दी से न मां दसू जी मच्छर त नहीं। पैदा पिए के तो उड़ दिया रहो, पैदा पिए के उड़ चालू बगे। चल उड़ दिया रहो। तव्हां ॿुधायो उहो कहिड़ो शइ आहे जेको पैदा थियण सां ई उॾणु शुरू करे ॾींदो आहे? पैदा थियण सां उॾणु शुरू कंदो आहे? Oh no! ख़बर न आहे साईं। अलाए मक्खा अलाए छा आहे, असांखे ख़बर न आहे साईं। घणेल घणो न अमा था शइ खे पैदा बि तो उड़ दिया रहो। Oh no! अमा गोला सने अमा था शइ खे पैदा बि थिया हुआ उड़ का शुरू करे उड़ दिया रहो। Oh no! उड़ का शुरू कर। पैदा बि उड़ दिया रहो। हिरकी बच्चों वो कहिड़ो शइ जो पैदा थियण सां उॾणु शुरू करे? वाह 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 वाह। हमारे YouTube चैनल टीपी तनवानी प्रोडक्शन को सब्सक्राइब करें। वीडियो पसंद आए तो कमेंट करें, शेयर करें। शुक्रिया।